IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाश ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाशी ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाश ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाश ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे। IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाश ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे। IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाश ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे। IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाश ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे। IG सिंध पारां हैदराबाद में 2 ॾोहारनि खे मारण ते पुलिस टीम खे शाबाश ॾिनी वई आहे। जावेद आलम ओढो चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ SSP ऐं संदसि टीम शानदार कामयाबी माणी आहे।